नाज़रीन, गढ़ी हसन वेझो ॻोठ नूर मोहम्मद सर्की में मौजूद आहियूं। बरसात मुतासिर जेके ॻोठाणा आहिनि उहे पाणी खे निकाल करण लाइ जेको आहे त एहतिजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि ऐं जेके आहे त हिननि जो चवणु आहे त हितां जेको बरसाती पाणी आहे उहो 10 ॾींहं गुज़रण बावजूदि हिननि जे घरनि ऐं ॻोठनि में दाख़िल आहे। फसल जेके आहे त मुकमिल तौर ते तबाह थी विया आहिनि, पर हिन वक़्त ताईं पाणी खे को रस्तो नाहे मिली सघियो। इन हवाले सां कुझु ॻोठाणा असां सां मौजूदु आहिनि, वधीक उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त वधीक इन बाबति छा था ॿुधाइनि ऐं संदन कहिड़ा मुतालबा आहिनि। असांजो ॻोठ हाजी नूर मोहम्मद सर्की तक़रीबन 50 घरनि ते मुश्तमिल आहे। जेको आहे बरसाती सबबि ॻोठ जा जेको आहे घर मुतासिर थिया आहिनि ऐं फसल मुकमल तौरु तबाह थियल आहे ऐं रस्ते जो को बि इंतिज़ाम न थी सघियो आहे हिन वक़्त ताईं। ऐं जेको आहे असांजे बासर खे इहो गुज़ारिश आहे त असांजे ॻोठ खे हर वक़्तु हर टाइम नज़रअंदाज़ कयो वियो आहे ऐं माडेली माह वारो सलूक कयो वञे थो। अॼु ताईं असांजे इलाइक़े जा बासर माण्हू असां ताईं पुछण बि न आया आहिनि ऐं न का तिबी इमदाद ॾिनी वई आहे ऐं न को ॿियो जेको आहे सहूलियत असांखे ॾिनी वई आहे। असां DCO खे ऐं जेको आहे हितां जा MP ऐं MNAs आहिनि उन्हनि खे अपील कयूं था, बराए महिरबानी जेको आहे त असांजे ॻोठ जी वाहर कई वञे ऐं जेको आहे ॿिया जेका मथां आला अमरदार ऑफिसर आहिनि उन्हनि खे बि गुज़ारिश कयूं था त असांजो ॻोठ जेको आहे मुकमल हिन तौर ते फसल तबाह थी चुका आहिनि ऐं घरनि जूं दीवारां मुकमल तौर ते किरी पयूं आहिनि ऐं जेको आहे अॼु ताईं असांजे ॻोठ जी विज़िट बि न कई वई आहे। सो बराए महिरबानी असां उन्हनि ताईं आवाज़ु पहुचाइणु चाहियूं था त असांजी ॻोठ जी वाहर कई वञे ऐं जेको आहे असांजो पाणी जेको आहे हिन वक़्त ताईं रस्ता रोड मुकमल ॿुॾल आहिनि ऐं असांजो इहो ई मुतालबो आहे त उन्हनि खे रस्तो ॾिनो वञे। बुज़ुर्गो या असांजे ॻोठ में बीमारी पैदा थी, हाजी नूर मोहम्मद ॻोठ में बीमारी पैदा थी रही आहे। खारस जी बीमारी आहे, मालनि जी बीमारी आहे, पाणी किनो थी रहियो आहे, रस्तो कोन्हे, असांजा ॿार बीमार आहिनि, मुब्तला आहिनि, दस्तनि में, उल्टी में, ॿियूं फुल्लियूं बीमारियूं पैदा थियूं आहिनि, कोई टिबी इलाजु कोन्हे असां वटि। DCO को MP डॉक्टर सुराब ख़ान सर्की खे अपील गुज़ारिश कयूं था त असांजी सराह लधी वञे ऐं रस्ता असांजा ख़ाली कया वञनि। बराए महिरबानी असांजा फसल ॿुॾा पिया आहिनि, असांखे को बि चारो कोन्हे, हिन वक़्तु सभु कुझु तबाह थी चुको आहे। ख़ुदा करणु असांजी मदद कई वञे। बराए महिरबानी करे DCO मुख़्तियारकार तपेदारनि सां ॻाल्हायोसीं त पंहिंजो पाण हिमत कयो। DCO सभु ॻाल्हायूं था, पंहिंजी पाण सभु ग़रीब छा हिमत करे सघंदासीं। डॉक्टर सुराब ख़ान असांजी दीवार बणे बीठो आहे, सर्किन जा ॻोठ सभु सुकल आहिनि, विज़िट करे कोन थो, ॿाहिरों रोडनि ते फिरे थो। बराए महिरबानी करे कमिश्नर साहब लाड़काणो, कमिश्नर साहब, DCO साहब सभिनि खे अपील कयूं था त असांजी मदद कई वञे, महिरबानी। कमिश्नर लाड़काणा साहब, डिप्टी कमिश्नर जेकबाबाद साहब, असांजो इहो अर्ज़ु आहे त ॻोठ हाजी नूर मोहम्मद सर्की बिल्कुलु बरसाती पाणी सां ॿुॾल आहे ऐं उन जा फसल बिल्कुलु तबाह थी चुका आहिनि। असांजो इहो अर्ज़ु आहे त इन पाणी खे रस्तो ॾिनो वञे, जीअं पाणी निकिरी वञे त जीअं असां उन जो मथां ख़रीफ़ जो रबी जो फसल करे सघूं ऐं बिल्कुलु हिन वक़्तु रस्तो बि कोन्हे असांखे, इन रस्तो ॾिनो वञे त जीअं असां ॿार बीमार थियनि था त उन्हनि खे खणी कंहिं इस्पताल ताईं पुॼी सघूं, इहो असांजो अर्ज़ु। जीअं त हाजी नूर मोहम्मद सर्की बरसाति सबबि मुकमल मुतासिर थी चुको आहे। अॼु ताईं न को ऑफिसर, न को MNA, न को MPA, न को हद जो अमलदार असां ताईं कोई विज़िट जे लाइ न आयो आहे। कंहिंसां जंहिंसां बि ॻाल्हायूं था त बाबा तव्हां असां ॾे हेॾे अचो, हाणे असां वटि रस्तो हुजे त असां होॾे वञूं न। डॉक्टर सुराब खे 30 साल थी विया आहिनि, वोट ॾींदा आयासीं, अॼु ताईं असां वटि लड़ी न आयो, न कंहिंजे माण्हू जी पुछा कयूं त केरु मोह केरु बचो। जीअं त सरदार ज़ुल्फ़कार सर्की खे अपील था करियूं त बराए महिरबानी पंहिंजे भाउ खे चए त हीअ पाणी खे रस्तो ॾिए त असां काॾहें शहर ॾे को मज़ूरी जे लाइ या ॿिए कंहिं कमकार लाइ या बीमारी बणी जे लाइ ॿार खणी इस्पताल पुॼूं, महिरबानी। जी नाज़रीन, तव्हीं ॻोठ हाजी नूर मोहम्मद सर्की जे रहवासी ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त जेको बरसाती पाणी आहे उहो हिननि जे ॻोठनि खे जेको आहे त घेरे वरितो आहे ऐं ॻोठ जेके आहिनि उहे घर आहिनि उहे मुकमिल तौर ते पाणी जे लपेट में आहिनि। पाणी खे को रस्तो ॾियण वारो कोन्हे। सरकार जे तरफ़ां बि हिन ॻोठ जी का वाहर न थी सघी आहे।
ऐं हिननि इहो बि चयो त 30 सालनि खां जेके आहे MP ठुल डॉक्टर सोराब सरकी जा वोटर्स रहिया आहियूं, पर उन बि हिन ॾुखे घड़ीअ में को न निहारियो आहे हिन ॻोठ जे तरफ़। ऐं नई जेके आहे हिन ॻोठ खे के सहूलियतूं मिली सघियूं आहिनि। बरसाति बाद जेके आहे हिते मुख़्तलिफ़ वबाई बीमारियूं जंहिंमें गैस्ट्रो आहे, मलेरिया आहे, या जेके आहे चमड़े जूं बीमारियूं जनम वठी रहियूं आहिनि। ऐं जेको आहे माल मता बि जेको आहे मरी रहियो आहे, उन्हनि में बि जेके आहे बीमारियूं पइजी रहियूं आहिनि। हिननि DC जैकबाबाद MP ठुल डॉक्टर सोराब सरकी खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते नोटिस वठी ॻोठ हाजी नूर मोहम्मद सरकी में बरसाती पाणी खे निकाल कयो वञे ऐं जेको आहे हिते मेडिकल कैंप लॻाई वञे त जीअं हितां जे माण्हुनि खे कुझु रिलीफ मिली सघे। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जैकब न्यूज़, कड़ी हसन।